अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फ़लाह आख़िरत में आऊँ आहियां शफ़ी अहमद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सामीन इकराम, फ़लाह आख़िरत जो प्रोग्राम अल्हम्दुलिल्लाह गुज़िश्ता 5-6-7 सालनि खां हली रहियो आहे ऐं रमज़ान शरीफ़ में त रोज़ानो हले थो। तव्हांखे ख़बर आहे, मारिफ़त अक्सर माण्हू रमज़ान वारा प्रोग्राम जे हवाले सां हिन प्रोग्राम खे सुञाणनि था, पर हीउ जेको हफ़्तेवार असांजो प्रोग्राम हले थो इहो शायदि माण्हू घटि था ॾिसनि या ख़बर न अथनि। बहरहाल हीउ प्रोग्राम अलाह जे हुकुम सां ओसि ताईं जारी रहंदो जेसिताईं रब जी रज़ा हूंदी। अलाह ताला असां रुॻो हिन प्रोग्राम जे रस्ते इहो मैसेज था ॾियूं त ख़ालिक़े काइनात ही धरती छो ठाही आहे, असांखे छो पैदा कयो अथई, अञा ही सिलसिलो हलाए पियो थो, संदसि मक़सदु कहिड़ो आहे, उहो संदसि ज़िबानी ॿुधणु था चाहियूं। इहो सॼो प्रोग्राम आहे अलाह जी मंशा, अलाह जो प्रोग्राम, अलाह जी दुनिया छो संदसि ज़िबानी जेको कलामुल्लाह आहे, माना अलाह गुफ़्तगू पाण करे थो। ऐं वरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जे इन ॻाल्हि खे सवले करण जे लाइ वरी पंहिंजे तरफ़ां बि उन जी असांखे वज़ाहतूं ॾिनियूं आहिनि जिन खे हदीसूं चऊं था। तंहिंजे करे इहो आहे ई गुफ़्तगू त अलाह पाण ॻाल्हाए थो त हिन तव्हांखे पैदा करण जो मक़सदु छा आहे ऐं आऊं तव्हां खां छा चाहियां थो ऐं छा मूंखे तव्हांजी शइ पसंदि कोन्हे, इन लाइ मूं तव्हांखे हिन धरतीअ में आज़ादी ॾेई छॾी आहे। अॼु मुंहिंजो आहे त क़ुरान सॼो नूर, पर अहम मौज़ू कॾहिं कॾहिं मां चवंदो आहियां जो मूंखे ख़ुदि पसंदि ईंदो आहे त जंहिं नमूने सां मां आयतूं ॻंढियां थो। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे दुनिया में जन्नती, अरबीअ में इबादुर रहमान, अलाह जा बाना। ऐं मां हिन खे ॿियो नथो मिले त मां थो चवां दुनिया में जन्नती। इबादुर रहमान उहे आहिनि जिन में उहे सभु सिम्पटम्स आहिनि जिन मां अंदाज़ो लॻाइजे थो त इबादुर रहमान ई आहे, दुनिया जा जन्नती आहिनि। अॼु क़ुरान शरीफ़ मां असां इन मौज़ू ते ॻाल्हायूं था त इहे केरु आहिनि दुनिया जा जन्नती, उन में कहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि, छा असां में आहिनि। अॼु वेहो अचो त ॿुधूं त तव्हां जन्नती आहियो या न आहियो। हालांकि जन्नती त अलाह जे हथ में आहे, पर उहे हिकिड़ियूं निशानियूं आहिनि जे माण्हू में आहिनि त अंदाज़ो आहे, चांसिस आहिनि इहो माण्हू कामयाबु थी वेंदो। त इहे कामयाबीअ जा चांसिस आहिनि जेके असीं तव्हां में ऐं असां पाण में ॾिसणु चाहियूं था। अचो त क़ुरान में ॾिसूं त दुनिया में इबादुर रहमान कहिड़ा आहिनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पहिरीं जन्नती रहण जे लाइ या इबादुर रहमान थियण जे लाइ पहिरीं त हिकिड़ो ऐलान करिणो पवंदो तव्हांखे असांखे। नंबर 1, रब साईं फरमाए थो वमिनन नास मन यशरी नफ्सहु बितिगा मर्ज़ातिल्लाह। चए थो उहे इंसान जिन पंहिंजे नफ़्स खे, ख़्वाहिशुनि खे सेल करे छॾियो आहे, विकिणी छॾियो आहे, छाजे लाइ त मां अलाह खे राज़ी कंदुसि। अलाह खे राज़ी करण लाइ पंहिंजे नफ़्स खे विकिरो करे छॾियो अथनि। त पोइ अलाह साईं छा थो फरमाए, वल्लाहु रऊफ़ुम बिल इबाद। माना अलाह ताला अहिड़नि बाननि सां वरी नरमीअ जो मामिलो कंदो। ईअं न आहे त हिकिड़ो माण्हू जेको चए थो ठीकु आहे हाणे मां पंहिंजूं ख़्वाहिशूं अहिड़ियूं थो रखां जंहिंसां मुंहिंजा रब राज़ी थिए। मिसाल तौरु फुर ऐं लुट आहे, चए थो न बाबा न, मां फुर लुट न कंदुसि छो त इन सां रब राज़ी न थींदो, बल्कि हथ ई मां पंहिंजे हलाल कमाईअ मां कंहिंजी मदद कंदुसि छो त रब राज़ी थींदो। इहो आहे पंहिंजे नफ़्स खे विकिणणु अलाह खे राज़ी करण लाइ। अलाह थो चए वल्लाहु रऊफ़ुम बिल इबाद, अहिड़नि बहाननि सां अलाह नरमी थो करे। मिसाल तौरु तव्हां पंहिंजी जान ऐं माल अलाह लाइ क़ुर्बान था कयो, भई मां जॾहिं बि अलाह खे जान जी ज़रूरत पवंदी अहिड़ो मौक़ो हूंदो ॾेई छॾींदोसांसि। हे माल मूं वटि आहे, जेका ज़रूरत आहे उहा असीं इस्तेमालु था कयूं, ॿियो जॾहिं ज़रूरत पई अहिड़ो सिचुएशन ते मां अलाह खे ॾेई छॾींदुसि। पोइ ज़रूरी त न आहे त माल वठे, ज़रूरी त न आहे त जान वठे। वल्लाहु रऊफ़ुम बिल इबाद, अलाह ताला अहिड़नि बाननि सां हर लिहाज़ खां नरमी थो करे। ईअं न त हुनखे निंड न ईंदी, हुननि खे भली निंड ईंदी, हुनखे सुकून हूंदो, अहिड़ा माण्हू खिलंदा वतंदा। इहा अलाह जी नरमीअ जूं निशानियूं आहिनि। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो
नबी इबादी, रसूल सां मुंहिंजे ॿाननि खे इहो वञी मैसेज पहुचायो ऐं तव्हांखे चए थो वञी ॿुधायो दर खड़काए अन्नी अनल गफ़ूर रहीम, ए मुंहिंजा ॿाना तोखां ग़लतियूं सलतियूं थींदियूं, पर छाकाणि त तो पंहिंजी जान माल ख़र्चु अहिड़ो थो नमूने सां थो करीं जंहिंसां अलाह राज़ी थिए, त ॿुधाईसि त तोखां ग़लती सलती थींदी। अन्नी अनल गफ़ूर रहीम, मां माफ़ु कंदुसि, गफ़ूर रहीम आहियां, ड्रिज न, परवाह न कर, ग़लती ज़रूरु थींदी। लेकिन जेकॾहिं तूं पंहिंजे जान ऐं नफ़्स खे अलाह खे नाराज़ करण में लॻाई अथई, व अन अज़ाबी हुअल अज़ाबुल अलीम, पोइ इहो बि यादि रखे त मुंहिंजो अज़ाब जेको आहे सो अहिड़ो थींदो हिन धरतीअ ते अहिड़ो केरु ॾेई नथो सघे। यौम युअज़िब अज़ाबहु अहद, अलाह अहिड़ो अज़ाब ॾींदो जो हिते केरु नथो ॾेई सघे। तंहिंजे करे अलाह ताला चए थो मुंहिंजा ॿाना तोखे कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं करणियूं पवंदियूं जंहिंसां तूं हिन दुनिया में ज़िलत खां बची वञी, शैतान नाकामयाबु थिए। पहिरियों इम्पॉर्टेंट शइ जेका तव्हांखे बचण जी आहे उहा कहिड़ी आहे? वकुल लिल इबादी यक़ूलु लती ही अहसन, चए थो ॿाने खे ॿुधाईसि त ॻाल्हाइण ते कंट्रोल करे। जेकॾहिं को चङो लफ़्ज़ कंहिंजे लाइ निकिरी सघे थो त कढो। माना ॻाल्हाइण में हीअ ज़िबान आहे न, ॾिसो तव्हां कंहिंखे हथ सां मुक ठोकियो लॻी थी सघे, पर ज़िबान जी बि मुकूं थियूं लॻनि। तव्हां टांडो खणी कंहिंखे ईअं ॾंभ ॾियो, ज़िबान जा बि ॾंभ हूंदा आहिनि, ऐं ज़िबान जा ॾंभ इहे हथ जे ॾंभनि खां वधीक आहिनि। छाकाणि त इहा ज़िबान जो ॾंभ कंहिंजे दिलि ते असरु थो करे। कंहिंखे टोके छॾियो, कंहिंखे घटि ज़ात वारो चई छॾियो, ऐं ॿिया तूं खसी ज़ात वारा, इहो ॾंभ आहे। त अलाह ताला चए थो हिन ज़िबान जे ॾंभनि खां बचो, जिथे ॻाल्हायो बहितर ॻाल्हायो। छो? इन शैतान यंज़ुगु बैनहुम, छो त हिन ॾंभनि जे करे शैतान तव्हांजे विच में बुग़्ज़ विझी छॾींदो, नफ़रत विझंदो हिक ॿिए सां। हिकिड़ो अमीर माण्हू आहे, पीर आहे को वॾो, ऐं हिकिड़ो ख़सीस माण्हू लंघे थो, उनखे टोक हणी छॾियईं, ओए ख़सीस फलाणे ज़ात जो नालो वठी चाहेड़े, हिन कंधु सिधो करे थो हली, उहो ॾंभ ॾेई छॾियो तव्हां हुनखे। हाणे इहो उन माण्हूअ जो पुॼी न सघंदो, पर बुग़्ज़ कोन वेंदो। तव्हां कंहिंजी गिला कई, गीबत कई, त अलाह ताला हिन आयत मां जेको मतिलबु कढां थो, इन शैतान यंज़ुगु बैनहुम इन शैतान कान लिल इंसान अदुवन मुबीना, इन जो मतिलबु इहो आहे त शैतान इहा तव्हांजी गिला जेको तव्हां कंहिं दोस्त सां कई आहे, गिला छो कबी आहे? चई यार मां हिन सां थो ॿुधायां, हे त मुंहिंजो यार आहे, थोरी ॿुधाईंदुसि वञी। हा उहो माण्हू मुंहं ते अचे, गिला कान कबो। 90% माण्हू गिलाऊं न कयूं, सवाइ कंहिं ज़ालिम ऐं जाबर जे, जो पाण खे सम्झे त मूंखे कुझु कोन्ह थींदो, उहो मुंहं ते बि साॻियूं ॻाल्हियूं कंदो। पर ॿिया माण्हू अक्सर 90% लिकी ॻाल्हि कंदा आहिनि त अलाए फलाणो अहिड़ो आहे, शोधो आहे, फलाणा बेकार आहे, किनो आहे, ऐं हीअं थो करे, पर उहा ॻाल्हि हुनखे मुंहं ते कोन्ह चवंदा। पर यादि रखो हिन क़ुर मां इन शैतान यंज़ुगु बैनहुम, इहा ॻाल्हि तव्हांजो दोस्त वरी ॿिए सां कंदो, टे सां कंदो, इहो शैतान सिलसिलो करे लाज़मन उन ताईं पहुचाईंदो जंहिंजी तव्हां गीबत कई आहे, ऐं दुश्मनी पाण में पइजी वेंदी। तंहिंजे करे अलाह ताला पंहिंजे ॿारनि खे चए थो त ज़िबान जे ॾंभनि खां बचो, सम्झो, छो त इन ॾंभनि सां हिकिड़ो त अॻिले जी दिलि थी ख़राबु थिए। तव्हां कंहिंखे दिलि ॾुखो ई न, इन जो गुनाह काबतला शरीफ़ खे ड्राइण खां वधीक फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ज़िबान जो ॾंभ जो जेको कंहिंखे तव्हां ॾुखोयो, उन जो गुनाह काबतला शरीफ़ खे ड्राइण खां वधीक आहे। ब्रेक वठूं था। अलाह जा बाना हिन जन्नत में उन्हनि खे छा करणु खपे, जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि, इहो मौज़ू आहे अॼु मुंहिंजो, इनशाला जारी रहंदो हिन ब्रेक खां पोइ। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में ॻाल्हि हले पई अलाह जा जन्नती बाना, उन जूं कहिड़ियूं निशानियूं आहिनि। त मां अर्ज़ु कयो त जेकी पुराणे पोइ मूं आयत जेका मूं खईं, जेका सूरतुल इसरा जी आयत नंबर 52-53, जंहिंमें अलाह ताला चए थो पंहिंजी ज़बान खे संभालियो, छाकाणि शैतान ताड़ में हूंदो आहे त तव्हांजी हिन ज़बान जे ॻाल्हि खे वधाए, हुन ताईं पहुचाए, तव्हांजे विच में बुग़्ज़ करे, बुग़्ज़ क़ाइमु थींदो, माना टेंशन। अहिड़े नमूने सां अलाह ताला असांखे रसूल सां फरमायो हिन आयत खां पोइ त तव्हां शैतान खे चांस न ॾियो, ॻिथी न ॾियो त तव्हांखे करे। मिसाल तौरु हीअ हदीस शरीफ़ सही बुख़ारी जी, ला युशीर अहदकुम अला अखी बिस्सिलाह,
चए थो त कंहिं दोस्त ॾे कंहिं माइट ॾे को ईअं हथियार न टंगियो, मिसाल तौरु पिस्तौल या बंदूक हीअं झले मिड़ई कबो आहे न ॿारनि लाइ, हीअं कबो आहे, हीअं कबो आहे, या को तीर छिके अदा हीअं हाणे मां हीअं हाणे वरी वरी हुनखे ॾेखारण लाइ कबो आहे, ईअं कंहिं ॾे कंहिं इंसान ॾे सिधो न कयो। ला यदरी अल शैतान यंज़ फी यदी, चए थो शैतान कॾहिं कॾहिं तव्हांजे मथे में वेठल हूंदो आहे, तव्हां त इशारो हिन ॾे भाउ ॾे कयो पर तव्हांखे ईअं ख़्यालु ईंदो तव्हां त आसमान ॾे था निहारियो ऐं पोइ हथु खणी घोड़ो छिकींदो माण्हू मरी पवंदो, पोइ यक फी हुफ़रत मिनन्नार, उहो पोइ जहन्नम में माण्हू हलियो वेंदो। तंहिंजे करे चांस न ॾियो शैतान खे, ए अलाह जा बानाओ जेके सची जन्नती आहिनि, केयरफुल, तंहिंजे करे कंहिं ॾे हथियार न ताणियो कंहिं बि इंसान ॾे। ऐं उन खां पोइ तव्हां चवंदोसीं असीं छा कयूं, महकमे में रिश्वत थी हले, छा कयूं, नौकिरी असांजी अहिड़ी आहे, अदा नौकिरी तुंहिंजी अहिड़ी आहे, ख़ुशीअ सां वेठो आहीं न। क़ुर छा थो चए, अलाह थो सम्झाए, या इबादी अल्लज़ीन आमनू इन औरदी वासियतुन फ़इया फ़अबदून, चई मुंहिंजी ज़मीन वेकिरी न आहे, छा रिज़्क़ रुॻो तोखे थो मिले जो हिन कुर्सीअ ते वेठो आहीं, छा रिज़्क़ हे जेके छोला था विकिणनि न, इन्हनि वॾियूं वॾियूं पंहिंजो मल्टी स्टोरी बिल्डिंगूं ठाहे अचनि, उहे कोन था कमाइनि, कुकड़ुनि जो जेको खारो रखियो वेठा उहो बि अमीर थी थो वञे, हे सना सना दुकान वारा, वापारु करण वारा, अन्न जे वापारु करण वारा, इहे अमीर थी था वञनि, रुॻो नौकिरियुनि वारा अमीर था थियनि। त अलाह फरमाए थो मुंहिंजी ज़मीन वासी आहे, तंहिंजे करे इहा आहे फ़अबदून, तंहिंजे करे जेको आहे सो सिर्फ़ु तव्हां मुंहिंजी इबादत कयो, मुंहिंजो चयो मञो, ऑफिसर जे चवण ते ज़ुल्म न कयो। सिपाही आहिनि, तव्हांखे जेकॾहिं चवे पंहिंजो SHO चए त हाणे हिनखे कुटियो, छाकाणि त ॾोकड़ खपनि त तव्हां माण्हुनि खे कुटींदव, छा अलाह खे तव्हांखे जवाबु ॾियणो कोन्हे को, छा SHO तव्हांजो रब आहे या SHO जे मथां SSP तव्हांजो रब आहे जो तव्हां उनजे करे माण्हुनि खे मारींदव या उन्हनि खे कुटींदव थाणनि में, कहिड़े हिसाब सां? क़ुर छा थो चए, अर्ज़ी वासियतुनि, इहा पोइ नौकिरी छॾे जेकॾहिं तव्हां में इहो ई आहे, छा जवाबु ॾींदव त तव्हांखे छा कंदा, लाइन हाज़िर कंदा या कढी छॾींदा? अलाह जी ज़मीन वासिया, वर्दी वासियतुन फ़इया फ़अबदून, सिर्फ़ु अलाह जो चयो मञो, अलाह जे हुकुमनि ते हलो। अचे थो न त ला तातिल मख़लूफ़ी मासियतिल ख़ालिक़, अलाह खे जी गुनाह करे मख़लूक जी इताअत जाइज़ न आहे, त अलाह नाराज़ थिए मख़लूक राज़ी थिए, इहो जाइज़ ई कोन्हे को। कुल नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, हिमत कयो। क़ुर थो चए, अलाह थो फरमाए त इहा इंसान मरणो सभिनी खे आहे, SSP बि मरंदा त वज़ीर बि मरंदा, सुम इलैना तुरजऊन, ऐं इहो दिलि में वेहारियो त तव्हां अलाह जो हुकुम मञो, छो त तव्हांखे वापसि मोटी वरी अलाह वटि हिसाबु ॾियणो आहे। अलाह ताला अहिड़नि माण्हुनि खे तयारु थो करे सिविल सोसाइटीअ में, त अहिड़ा जवान, अहिड़ा नौजवान, अहिड़ा बुज़ुर्ग गॾिजी अहिड़ी सिविल सोसाइटी ठाहिनि जंहिंमें अलाह जा बाना थियनि ऐं अलाह जे हुकुमनि ते हलनि, पाण में गॾिजनि। ऐं अलाह ताला छा थो अहिड़नि माण्हुनि जे बारे में फरमाए, वलक़दना कतबना फ़िज़ ज़बूर मिन बादि ज़िक्र, अलाह ताला फरमाए थो त इहा शइ असां अॻियनि सहीफ़नि में बि चई आहे, कहिड़ी, अनल अर्द यरसुहा इबादी सालिहून, हिन अलाह जी ज़मीन जो जेको निज़ाम आहे इहो अलाह पंहिंजे सालिह बाननि जे हवाले करणु चाहे थो, ऐं कंदा पर उहे सालिह बाना जमायत ठाहिनि, पाण में जमात थियनि, हिकिड़ो माण्हू त कोन करे सघंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि सहाबी ठाहिया न, तॾहिं अलाह ताला हुनखे हिन धरतीअ जी वाॻियूं ॾिनियूं न, जो निज़ाम क़ाइमु कयूं अदल इंसाफ़ जो। अलाह चए थो मुंहिंजो फ़ैसिलो थियल आहे, रुॻो तव्हां बाना तयारु थियो, मां तव्हांजे हवाले हिन धरतीअ जी वाॻियूं कंदुसि ऐं कंदुसि जीअं अदल इंसाफ़ कयो। इन फ़ी हाज़ा लबलागन लिक़ौमिन आबिदीन, अलाह चए थो इहो ऐलान आम आहे, मुंहिंजे ॿारनि खे ॿुधायो त हीअ धरतीअ जा तव्हां मालिक आहियो। वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां रहमतुल आलमीन सिर्फ़ु मुस्लमाननि लाइ न आहियो, तव्हां हिंदुनि जे लाइ बि रहमत आहियो, छाकाणि त उन्हीअ में बि तव्हां इहो निज़ाम आणींदव त सालिह बाना चङा ईमानदार माण्हू, उन्हनि जे हथ में वाॻूं अचनि, रिश्वत वारनि जे वज़ीर न थियनि, चोर न थियनि, शराब पीअण डांसुनि करण वारा वज़ीर न थियनि, इहो अलाह जो वाइदो आहे असां सां। कुल इन्नमा यूहा इलैहि, रसूल तव्हां हुननि खे इहो बि ॿुधायो त मूंखे इंस्ट्रक्शन आया आहिनि अलाह जे तरफ़ां, अन्नमा इलाहुकुम इलाहु वाहिद, सभु कमु करे थो हिकिड़ो अलाह, माना सभु पावर उन जे हथ में आहिनि, कंहिंखे को पावर ज़रो बि कोन विरहाएसि थो, छो कोन त हुनजी अहिड़ी टेक्नोलॉजी ऑटोमेटिक आहे जो हुनखे ॾियण जी कंहिंखे ज़रूरत ई कान्हे का। हल अंतुम मुस्लिमून, पोइ तव्हां अहिड़े अलाह जा फ़रमान बरदार थींदव या न थींदव जेको सॼो पावर पंहिंजे हथ में रखियो वेठो आहे। ऐं अलाह फरमाए थो तव्हां अमूमन जेको आहे सो अलाह खे छॾींदा आहियो, रिश्तनि जे करे, माइटनि जे करे, दोस्तनि जे करे वेही वेंदा आहियो, कूड़ियूं शाहिदूं ॾींदा आहियो। रब साईं फरमाए थो फ़ैज़ा नुफ़िख़ फ़िस्सूर फ़ला अंसाब बैनहुम यौमइज़ वला यतसाअलून, अलाह चयो त इहा जेके तव्हांजी रिश्तेदारियूं न, पीउ पुट भेण भाउ और माउ, इहे रिश्तेदारियूं जॾहिं सूर फूकबी त इहे ख़तमु थी वेंदियूं, वला यतसाअलून एतिरियूं ख़तमु थी वेंदियूं हिक ॿिए खां ॻाल्हाईंदा बि कोन, पुछंदा बि कोन। मिसाल तौरु हिकिड़े ड्रामे में
किरदार आहिनि, माउ जो किरदारु, भेण जो किरदारु, पुट जो किरदारु, सभई न ड्रामे में। पर जॾहिं उहो ड्रामो ख़तमु थी वेंदो त छा पाण में भेण भाउ रहंदा, ज़ाल मुड़ुस रहंदा, पीउ पुटु न, इहे रिश्ता ख़तमु थी वेंदा, छो त ड्रामो ख़तमु थी वियो। पर कॾहिं कॾहिं हिक ॿिए खां फ़ोन ते पुछंदा था ॾे ख़बर को ड्रामो वामो मिले ई थो, पर छा उहो भेण भाउ पाण में फील कंदा? कतई न। त अलाह ताला चए थो मरण खां पोइ इहो रिश्तो एॾो न्यूट्रलाइज़ थी वेंदो जो वलायत असां हिक ॿिए खां इहो पुछंदा बि कोन त बाबा तूं कीअं मोए, कॾहिं मोए, पुट तोखे छा थियो, तो घणियूं शादी कयूं, इहो सुवाल ई कोन कंदा। फमन सकलत मवाज़ीनू, जंहिंजो ताराज़ी ॻरी थींदी, फउलाइकुमुल मुफ़्लिहून, इहे कामयाबु पास थी वेंदा। वमन ख़फ़त मवाज़ीनहू, जंहिंजी ताराज़ी हल्की ऐमाल घटिबा, फउलाइक लज़ीन ख़सरू अनफुसहम, ही उहे आहिनि जंहिंजी पाण खे नुक़सानु विधो। फ़ी जहन्नम ख़ालिदून, इहे जहन्नम में वञी हमेशह रहंदा। तल्फ़ वुजूहुम नार, ऐं हुनजे चेहरे खे बाहि चंबड़ी वेंदी। वहू फ़िया काल्हून, ऐं हणी चहिरो सफ़ा जीअं काठी के सड़ियल कारी काठी हूंदी आहे, ईअं हुनजो बूथ थी वेंदो। अलाह साईं हुननि खां पुछे थो त तव्हां इहे फेल छो थिया हो? चइबो आहे न उस्ताद कंहिंखे शागिर्द फेल थींदा, अड़े कोर्स कोन पढ़ियई छा, का ट्यूशन कान वरितई छा, या कोन स्कूल में पढ़ियई कोन, किताब खे हथ ई कोन लाथई। इहा ई ॻाल्हि रब थो करे। अलम तकुन आयाती तुतला अलैकुम फकुनतुम बिहा तुकज़िबून, छा तव्हांखे कंहिं क़ुर कोन ॿुधायो, तव्हांखे क़ुर जी माना कंहिं कान ॿुधाई, ऐं या तव्हां उनखे मञंदा कोन हो। कालू रबना ग़लबत अलैना शिकवतना, चवंदा त अलाह साईं, छोकिरो छा चवंदो, अड़े बाबा तुंहिंजो दोस्त हींअर वञी डॉक्टरीअ में दाख़िल आहे, तूं छोरा हिते रहिजी में पास कोन थिए, चए बाबा मां छा कयां, बुछड़ी असांखे सोबत मिली, निभागो, बसि मां छा कयां हाणे। त हे बि ईअं था चवनि, कालू रबना ग़लबत अलैना शिकवतना, अलाह साईं असांजे मथां निभाग ग़ालिब थी वियो। व कुन्ना क़ौमन दौलीन, असां बसि गुमराह में रहियासीं, दोस्ती अहिड़ी असांजी। तंहिंजे करे बाक़ी हाणे रब अलाह साईं खे रुकेस था कनि। रबना अख़रिजना मिनहा फ़इन उदना फ़इन्ना ज़ालिमून, अलाह साईं सेकंड चांस ॾे। माना जीअं चइबो आहे न, छोकिरो चवंदो बाबा बसि हाणे हिन साल तोखे मां पास थी थो ॾेखारियां, त हुते उहो ॿियो चांस नथो मिले। हे था चवनि रबना, इहा रब साईं अख़रिजना, हिन जहन्नम मां कढ ॿाहिरि, मिनहा फ़इन उदना, जे वरी अहिड़ी ग़लती कयूं फ़इन्ना ज़ालिमून, पोइ चइजांइ त असां गुनाहगार आहियूं ऐं ज़ालिम आहियूं। त अलाह छा थो चवे, नो सेकंड चांस, काल अक्सऊ फ़ीहा, माना इन में फाथा पिया हुजो। जहन्नम जेको आहे सो हुन में को कुर्सियुनि ते सेटिंग कोन कंदा, जीअं जहन्नम ईंदी आहे त जीअं हिकिड़ो मटीरियल हूंदो आहे, ख़राबु फर्नीचर उछलाइबो आहे किथे कंहिं अङण में या कंहिं कोठीअ में, पोइ कीअं उछलाइबो आहे, ईअं उछलाइबियूं आहिनि कुर्सियूं, भॻलियूं कुर्सियूं, ईअं सेट करे कोन रखिबियूं आहिनि, पोइ टंग टंग में फाथल हूंदी आहे कुर्सीअ जी। जहन्नम बि ईअं आहे, जहन्नम में बि ईअं जीअं को न को मटीरियल ख़राबु हूंदो आहे, छो त जेके इंसान चङा थी विया उन्हनि खे त प्रोमोशन मिलियो जन्नत में, जेके नापास थिया उन्हनि खे ईअं उछलाइबो जीअं को फर्नीचर टुटल उछलाइबो आहे। काल अक्सऊफ़ी आहे, माना फाथा पिया हुजो टंग टंग में, बाह बाह में, छो त एॾो सोढ़ो आहे। वला तुकल्लिमून, ऐं न ॻाल्हायो, हिननि खे ॻाल्हाइण जो अलाह चए थो मूंसां ॻाल्हाइण जी तव्हांखे ज़रूरत ई कान्हे। इन्नहु कान फ़रीक़ुम मिन इबादी, ऐं उन्हनि खे इहो थो चवे त तव्हां मंझां, तव्हांजे माहौल में, तुंहिंजी ऑफिस में, तव्हांजे पाड़े में अहिड़ा माण्हू हूंदा हुआ मुंहिंजे बाना यक़ूलून, जेके मूंखां हीअं दुआ घुरंदा, रबना आमन्ना, अलाह साईं तुंहिंजे हर ॻाल्हि ते ईमान आहे, तुंहिंजो क़ुर ॿुधंदासीं, मानाऊं कंदासीं, अलाह जे रसूल जी सुन्नत ते हलंदासीं, फ़ग़्फ़िर लना, पर ग़लती सलती थी सघे थी, माफ़ु कजांइ, वरहमना, रहम कजांइ, व अंत ख़ैरु राहिमीन, तोखां वधीक बहितर कहिड़ो रहम कंदो। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे जारी रखंदासीं, ऐं शायदि तव्हांजा सुवाल जेकॾहिं को क्वेश्चन बि लाइव अचे त वठी सघूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। काल चवनि था मौजूदा वठूं था। अस्सलाम वालेकुम। जी सर। जी जी, सुवाल पुछो। सवाल इहो आहे त अॼुकल्ह जेके बिदतूं या अंजाम थी विया आहिनि, के पीर के मुर्शिद ते, उन अलाह जे औलियानि ते कोई माना भत दत लाहे थो, को देग थो लाहे, अगरि कोई न खाए या कोई खाए थो, अगरि कोई नथो खाए त चवनि था तूं मुशरिक आहीं, तूं अलाह जे वलियनि जी या नथो करे, तोखे माना तूं असांजी मुस्लमानी में न आहे। छा साईं इहो नगर निहाल खाइण जाइज़ आहे या न? थोरो हिन ते थोरो तफ़सील। ॾिसो, जेकॾहिं ख़ैरात आहे त उहा त उहे माण्हू खाई सघंदा जेके ग़रीब आहिनि। ख़ैरात जो मतिलबु आहे ताम मिसकीन। मूंखे अफ़सोस इहो थींदो आहे त ख़ैरात में अमीर माण्हू वञी था खाइनि, हालांकि इहो ताम मिसकीन आहे। हा, दावत हर को खाई सघे थो,
उन खां अलावा जेकॾहिं को माण्हू ख़ैरात करे थो ऐं इहो थो नियत करे त इन जो सवाबु मां फलाणे बुज़ुर्ग खे ॾींदुसि फलाणे पीर खे, इन में को ॾोह कोन्हे को, पर खाइण वारा माण्हू मिसकीन हूंदा, जंहिंजे करे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो ख़ैरात थिए थी, न्यास थिए थो ऐं उहो ख़ैरात चवनि था, त पोइ तव्हां त इहो चवंदो न बाबा इहो ख़ैरात मिसकीननि खे खाइणी आहे, उहे मिसकीन जिन खे ज़कात जेके वठनि था, तंहिंजे करे इन मां तव्हां इहो बची सघो था। उन खां अलावा इहो आहे त शिरक असां वटि आम आहे, हे क़ुर ॿुधो, क़ुर ते हलो, इनशा अलाह ताला तव्हांजी सम्झ में ॻाल्हि अची वेंदी। अॻिते आयत पढ़ूं था, रब फरमाए थो वमई यदु मा अल्लाह इलाहन आख़िर, माना ॾिसो साॻी थी जेको भाउ सुवाल कया, तर्जुमो ॿुधो, वमई माना जेको, यदु पुकारे थो, दुआ थो घुरे, मा अल्लाह अलाह सां गॾु, इलाहन आख़िर कंहिंखां ॿिए शख़्स खां, माना हिते ॻाल्हि कहिड़ी आहे, हर उहो शख़्स जेको मौजूदु कोन्हे। मिसाल तौरु हिकिड़ो अब्दुरहमान आहे, मां हिनखे चवां थो वॾो को पहुतल आहे पर आहे कोन, वेठो आहे दालीअ में, मिसाल तौरु न मोबाइल अथसि, हाणे मां हितां वेही चवां ओ अब्दुरहमान मूंखे मथे में सूरु आहे, अलाह खां दुआ घुरी मूंखे मथे में सूरु आहे, इहो जाइज़ ई कोन्हे को। हा, उहो अब्दुरहमान जे मुंहिंजे आॾो मौजूदु वेठो आहे, उन खे मां चई सघां थो, छो त अलाह ताला जेसिताईं असीं ज़िंदा आहियूं असीं हिक ॿिए लाइ दुआ घुरी सघूं था, लेकिन जॾहिं असां न ॿुधूं न सुणूं त पोइ असां इहो शिरक आहे। त रब थो चए वमई यद मा अल्लाह इलाहन आख़िर, जेको अलाह सां गॾु सॾींदो कंहिं ॿी शख़्सियत खे, ला बुरहान लहू बि, जंहिंजो अलाह चए थो मूं इजाज़त कान ॾिनी आहे, न को क़ुर में न को हदीस में, न अलाह जे रसूल चयो आहे, फ़इन्नमा हिसाबु इंद रबी, इन जो हिसाबु छिके अलाह उन खां वठंदो, इन्नहु ला युफ़्लिहुल काफ़िरून, काफ़िरनि खे अहिड़नि काफ़िर, छो त अहिड़ा माण्हू शिरक करे मरंदा माना काफ़िर, अलाह ताला काफ़िरनि खे पास कोन कंदो ऐं उनखे फलाह न थींदो। इबादुर रहमान हाणे थो प्रभु साईं पंहिंजे जन्नती बाननि जूं ॻाल्हियूं करे, चए थो मुंहिंजा बानड़ा अल्लज़ीन यमशून अलल अर्द हौना, ज़मीन ते निवड़त करे हलंदा, वइज़ा ख़ातिबहुमुल जाहिलून क़ालू सलामा, जाहिल हिन सां ख़िताब कंदा त चवंदासीं तव्हांजी मर्ज़ी। हाणे जेको भाउ सुवाल कयो आहे, इहे जाहिल माण्हू आहिनि जेके हिन खे फासाईंदा, त न क़ुर जी ॻाल्हि कंदा, न हदीस जी ॻाल्हि कंदा, बुज़ुर्गनि जूं ॻाल्हियूं कंदा, वॾनि जूं ॻाल्हियूं कंदा, खाबनि जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा, फलाणे हीअं चयो, फलाणे हिन चयो, किताब अची आॾो ढेर रखंदा, उन्हनि खे चइबो बाबा मां बहस करण लाइ तयारु आहियां, पर जेकॾहिं तूं क़ुर ऐं अलाह जे रसूल जी ॻाल्हि कंदे त ॿुधंदुसि, न त तूं जाहिल आहीं। सो क़ुर थो फरमाए इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून, अहिड़ा जाहिल माण्हू जेकॾहिं तव्हां सां विचड़नि, कालू सलामा, उन्हनि खे अटकल करे सलाम करे, बाबा साईं हाणे मुंहिंजी दुआ तव्हांजी अलाह ख़ुशि रखे, मां हलां थो। इहो आहे वलज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा, अलाह जा बाना जेके जन्नतनि जी निशानी आहे, राति जो तहजद में जागनि था, अलाह जो सजदा ऐं क़याम कंदा, वलज़ीन यक़ूलून, ऐं न सिर्फ़ु निमाज़ पढ़ंदा पर तहजद में वधि दुआऊं घुरनि था, जंहिंमें ख़ासि दुआ कहिड़ी आहे, रब्बना सिर्फ़ अन्ना अज़ाब जहन्नम, अलाह सी असां अर्ज़ था रखूं त असांखे जहन्नम जे अज़ाब खां बचाइजाए, इन अज़ाबा कान ग़रामा, बेशक इहो ॾुखियो अज़ाब आहे, इनहा सात मुस्तक़र व मुक़ामा, बुछड़ी जाइ आहे, उते रहण जी घड़ी रहण जे लाइ बि बुछड़ी जाइ आहे। वल्लज़ीन इज़ा अनफ़क़ू, अलाह जे बाननि जी ॿी निशानी आहे, जॾहिं ख़र्चु कंदा, लम युसरिफ़ू, ईअं ढेर न वठी वठंदा, ट्रालियूं वठी भरींदा, वलम यक़्तुरू, ऐं न कंजूसी कंदा, ज़रूरत जूं शयूं वठंदा, वकान बैन ज़ालिक क़वामा, कंजूसी ऐं फज़ूल ख़र्चे जे विच जो रस्तो इख़्तियार कंदा, वल्लज़ीन ला यदऊन मा अल्लाह इलाहन आख़िर, अलाह जा बाना जेके जन्नत में वेंदा, कॾहिं बि ज़िंदगीअ में अलाह सां गॾु कंहिं ॿिए खे न पुकारींदा। जहिड़े इंसान खां दुआ कराए सघिजे थी, पर हीअ हले थो त अलाह खां सवाइ जेको माण्हू ॿिया आहिनि, मिसाल तौरु हिकिड़ो मरी वियो, या हिकिड़ो माण्हू आहे ई कोन हिन तर में, ॿिए हंधा जंहिं ते फ़ोन बि नथी वञी सघे, त इन खे न पुकारबो। वल्लज़ीन ला यदऊन मा अल्लाह इलाहन आख़िर, छो त इहो आहे हिंदुनि जो कॉन्सेप्ट, हिंदुनि जेके मूर्तियूं रखियूं आहिनि पंहिंजे बुज़ुर्गनि जूं रखियूं आहिनि, हू चवनि था त इन्हनि बुज़ुर्गनि जे मूर्तीअ जे आॾो वञूं था, इन जो रूह भॻवान वटि वेठल आहे, मूर्तीअ वारे शख़्सियत जो, उहो अलाह भॻवान खां कमु कराए थो। इहो ई शिरक आहे जेको मके जा मुशरिक कंदा हुआ, इहो ई शिरक आहे जेको जेको मके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो, ला इलाहा इल्लल्लाह, माना सभु कमु अलाह अकेलो थो करे, अलाह इहे पावर कंहिंखे कोन ॾिना आहिनि। उन खां पोइ अलाह जा बाना छा कंदा, वला यक़्तुलून नफ़्सल लती हरम अल्लाह इल्ला बिल हक़, कंहिं इंसान खे बेॾोहो क़तुल न कंदा, कंहिं वॾेरे चवण ते कोन कंदा, पैसा वठी क़तलु कोन कंदा, ॿोलीअ जे बुनियाद ते कोन कंदा, ज़ात जे बुनियाद ते बेगुनाह खे क़तल न कंदा, वला यज़नून, अलाह जा बाना कॾहिं ज़ना न कंदा, वमन यफ़अल ज़ालिक यल्क़ा असामा, जेको इन्हनि कमनि मां कमु कंदो, शिरक कंदो, या कंहिंखे क़तल कंदो, या ज़ना कंदो, अलाह फरमाए थो त इहो ॾोह में पइजी वेंदो। उन खां पोइ युज़ाफ़ लहुल अज़ाब यौमुल क़ियामत व यख़लुद फ़ीह मुहाना, ऐं हिन जो अज़ाब वधायो वेंदो क़यामत ॾींहुं, ऐं उते हमेशह रहंदो। हा, अॼु तव्हांखे क़ुर अलाह इहा ॻाल्हि थो ॿुधाए जेका तव्हांखे ॿुधणु खपे, चए थो इल्ला मन ताब व आमन, जेकॾहिं तव्हां मां इन्हनि कंहिं कम कया आहिनि, अॼु तौबह करे
आमन जो मतिलबु आहे त अलाह जी क़ुर खे आईंदा ज़िंदगीअ में कनु ॾेई ॿुधे हूंदे ईमान आणे, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत खे मञे, व अमिलन सालिहन, रुगो ॿुधे न अमल सालिह करे, फ़उलाइक युबदिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात, त अलाह ताला अहिड़ो उन्हनि सां ख़ुशि थींदो जो हुननि जे पोयां गुनाहनि खे नेकिन में मटाए छॾींदो। व कान अलाह गफ़ूर रहीमा, छो त अलाह ताला इहा मग़फ़िरत जी रहम जी दरी खोलियो वेठो आहे मरण खां अॻे इंसाननि जे लाइ। व मन ताब, जंहिं तौबह कई, व अमिल सालिहन, उन सां नेक अमल कई। मिसाल तौरु तव्हां हिकिड़ी बुराई कई आहे, हाणे तव्हांखे नेक अमल कहिड़ो करिणो आहे, कंहिं TB वारो जो इलाजु करायो, तव्हां जेको आहे सो कंहिंखे सदको ॾियो या नफ़िल पढ़ो, या उन सां गॾु जेको आहे सो तव्हांखे नेक अमल कयो, सदका ॾियो, माइटनि जी मदद कयो, ग़रीब जेके माइटराणियूं आहिनि उन्हनि जी मदद कयो, माना तौबा सां गॾु को न को नेक अमल कंदव, फ़इन्नहु यतूब इलल्लाह मताबा, पोइ इहो आहे सची तौबा जंहिंखे अलाह मञींदो। वल्लज़ीन ला यशहदून ज़ूर, अलाह चए थो जन्नत में वञण वारा कॾहिं बि कूड़ी शाहिदी न ॾींदा, न ज़ात जे करे, न ॿोलीअ जे करे, न रुश्वत जे करे, न दॿ जे करे। वइज़ा मरू बिलग़्व मरू किरामा, जेको अगाड़ो भाउ सुवाल कयो त चए थो जेकॾहिं का बेहूदा ॻाल्हि ॾिसनि था त उन्हीअ मां जेको आहे सो बुज़ुर्ग थी लंघे वञनि था, भली ॾाढ़ी न अथसि पर अहिड़े नमूने सां उतां जिन छॾाए वञे जो चवंदे वॾो बुज़ुर्ग माण्हू आहे। अलाह ताला अॻिते फरमाए थो वल्लज़ीन इज़ा ज़ुकिरू बि आयत रब्बिहिम, जॾहिं हुनखे क़ुर ॿुधाइजे थो, हाणे मां तर्जुमो ॿुधायां वेठो न, तव्हां ॿुधो वेठा, लम यखरू अलैया सुम्म व उमियाना, त ॿोड़ा ऐं अंधा थी न वेठा आहिनि, हाणे वेठा निहारनि टीवीअ ॾे। अड़े हिते अलाह साईं चए थो त ध्यानु ॾियो, कनु ॾियो जेको हीउ तर्जुमो थिए पिए थो, तंहिंजे हाणे मां लफ़्ज़ी तर्जुमो थो कयां त वल्लज़ीन उहे इंसान इज़ा ज़ुकिरू बि आयत रब्बिहिम, जॾहिं क़ुर जूं आयतूं उन्हनि खे सम्झाइजनि थियूं, लम यखरू नथा किरनि अलैहा उन आयतुनि जे मथां सुम्म व उमियाना, ॿोड़ा ऐं अंधा थी। ऐं वल्लज़ीन यक़ूलून, ऐं वरी दुआ ई था घुरनि मूंखां, रबना ए रब साईं हब लना मिन अज़वाजिना व ज़ुरियातिना, अलाह सी मुंहिंजे घर वारनि मां ऐं मुंहिंजे औलाद मां मूंखे अहिड़ा औलाद ॾे, क़ुर्रत अयुनियूं, त जेके मां ॾिसां त मुंहिंजियूं अखियूं ठरनि। कीअं अखियूं ठरंदियूं? जॾहिं पंहिंजी न्याणीअ खे मुसले ते ॾिसंदो अखि ठरंदसि, जॾहिं पुट खे ॾिसंदो त निमाज़ी आहे, पुटु हलाल थो खाए, पुटु सचियूं ॻाल्हियूं थो करे, पुटु कूड़ कोन थो हणे, त अखियूं ठरंदियूं। वजअलना लिल मुत्तक़ीन इमामा, अलाह वॾो आहे तंहिंखां हुनखां वॾी दुआ घुरो, पाण थो सेखारे त चए थो बल्कि ईअं चयो त हे हिकु मुंहिंजो औलाद आहे, अलाह साईं हिननि खे मोमिननि जो इमाम कर, त हे क़ुर जा दर्स कनि ऐं माण्हुनि खे दीन सेखारनि। मुत्तक़ीन इमामा, इहे अलाह जा बाना ईअं दुआ था घुरनि। ऐं पोइ उन खां अलाह फरमाए थो उलाइक युजज़ऊनल ग़ुरफ़त, अलाह अहिड़नि माण्हुनि खे पास करे जन्नत में महल ॾींदो, बिमा सबरू, छाजे लाइ त मुड़ुसु माण्हू थी अलाह जे रस्ते ते रहिया, माण्हुनि ॾाढो उन्हनि खे परेशान कयो, टोकियऊं तो न कयूं पर असरु न पियनि। व युलक़ऊन फ़ीहा तहियतन व सलामा, उते उन्हनि खे गार्ड ऑफ ऑनर मिलंदो, उन्हनि खे सलाम कया वेंदा, उन्हनि खे फ़रिश्ता सलाम कंदा, ख़ालिदीन फ़ीहा, हमेशह उते रहंदा, हसनत मुस्तक़र्रऊं व मुक़ामा, अलाह चए थो बहितरीनु जाइ अथव, आलीशान रहण जी जाइ आहे जिते तव्हां रहंदव ऐं ज़िंदगी गुज़ारींदव। अलाह ताला खां दुआ था घुरूं अलाह असां में इहे आदतूं पैदा करे क़ुर खे कनु ॾेई ॿुधूं, घर में तर्जुमे वारो क़ुर खणी पाण बि पढ़ो ऐं पंहिंजे ॿारनि खे बि सिंधीअ में तर्जुमो या उर्दू में तर्जुमो ॿुधायो। अलाह खां दुआ आहे सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।